नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावहण मां ख़बर ॾींदा हलूं त क़ंधरा थाणे जी हद में हिकु रात में चोरनि 8 दुकाननि जा ताला टोड़े लखे रुपए जी चोरी करे नामालूम चोर फरार थी विया। चोरनि पारां पुलिस खे खुलियो चैलेंज। पुलिस चोरनि आॾो बेवस बणियल आहे। क़ंधरा थाणे जी हद में गुज़र रात शाही बाज़ार क़ंधरा में नामालूम चोरनि हिक ई रात में 8 दुकाननि खां वधीक दुकानदार मनीष कुमार किरियाना, लखीमल बिजभाण समेत मुख़्तलिफ़ दुकाननि जा ताला टोड़े हिकु सीडी मोटरसाइकिल, रोक रक़म, ॿियो सामान समेत लखे रुपए जी चोरी करे फरार थी विया। होॾां वरी साॻी रीत क़ंधरा थाणे जे हद दारावहण चौकी भरिसां पिण वाटर सप्लाई स्कीम जूं 10 सोलर प्लेटूं नामालूम चोर चोरी करे फरार थी विया। जंहिं जे क़ंधरा थाणे ऐं दारावहण पुलिस चौकी ते NC दाख़िल कराई वई आहे, पर अञा ताईं चोरनि जो को बि पतो न पइजी सघियो आहे। यादि रहे त गुज़िरियल कुझु अरसे खां चोरनि जो राज क़ाइमु आहे। SHO क़ंधरा दीदार हुसैन अबड़ो समेत पुलिस खे चोरनि पारां खुलियो चैलेंज करे छॾियो आहे, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। कख भञी बीणो करण लाइ तयार न आहे। अवाम सख़्त परेशान आहे। रातूं जागे काटण ते मजबूर बणियल आहे। शहरनि समाजी धुरनि पारां पुलिस खां चोरनि खिलाफ सख्त कदम खणण जी घुर कई वई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।